सहाबा किराम फरमाइन था तो असां हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 70 भेरा 100 भेरा इस्तग़फ़ार गणींदा हुआसीं। इन हदीस जे शरह में सैयद मुख्तारुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह लिखन था तो मालूम थो थिए त आवाज़ सां इस्तग़फ़ार पढ़ण बि सुन्नत आहे। तॾहिं त सहाबा इस्तग़फ़ार गणींदा हुआ। मोहतरम दोस्तों, ये जलसे जो मकसद अल्लाह जी रज़ा है। असां सब गुनहगार हो, किन जा गुनाह ज़ाहिर ऐं किन जा गुनाह ॾाढ़ी पटके में छुपियल। जेको कुछ बचल होया मोबाइल उन्हनि खे बि गुनाहगार करे छॾियो। इन करे रोज़ाना तौबा करण, रोज़ाना इस्तग़फ़ार पढ़ण, इहो सुन्नत अमल रोज़ाना शुरू कयो। अॼु खां मुंहुं हेठि करे इस्तग़फ़ार पढ़ो, सब मुंहुं हेठि कयो। अल्लाह के मौजूद समझो, अल्लाह के हाज़िर नाज़िर समझो। पंहिंजे क़ब्र के अॻियो रखो, पंहिंजे गुनाहनि खे अॻियो रखो। अल्लाह ॾे तवज्जो करे दिल सां इस्तग़फ़ार पढ़ो। मां भी तौबा तो कयां, तव्हां भी तौबा कयो। हदीस में वा कुल्लुकुम ख़त्ता व ख़ैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून। तव्हां सब गुनाहगार हो, भला गुनाहगार उहे आहिनि जेके तौबा था कनि। हदीस पाक में आवा तूबा लिमन वजद फी सहीफ़तिही इस्तग़फ़ारन कसीरा। उनके मुबारक आहे जंहिंजे नाम आमाल में इस्तग़फ़ार ज़्यादा है। मुंहुं हेठि कयो, आवाज़ सां इस्तग़फ़ार पढ़ो, सुन्नत आवाज़ सां, स्टेज तो भी आवाज़ अचे। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। मुंहुं हेठि कयो, गफ़लत सां न, गफ़लत सां दुआ भी कबूल न थींदी आहे। इस्तग़फ़ार पढ़ो, अबा तौबा कयो, अल्लाह पाक खे मौजूद समझो। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तग़फिरुल्लाह रब्बी, अस्तग़फिरुल्लाह रब्बी, अस्तग़फिरुल्लाह रब्बी, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। इंतहाई मोहतरम दोस्तों, मुख्तसर दुआ थींदी, उनको पोइ इंशाअल्लाह मुख्तसर बयान थींदो। छो त थोरो सफ़र दरपेश आहे, नमाज जो टाइम भी थियण वारो आहे। इन करे तव्हां सभु हथ खणो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह सही गाफिल दिल वारे जी दुआ के कबूल नाहे कंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त गाफिल दिल वारे जी दुआ के कबूल नाहे कंदो। गफ़लत जी की निशानी इहा भी आहे त माण्हू दुआ में ॿियनि जा मुंहं ॾिसे, मुंहुं बि भरे, हुनखे तके, हुनखे तके, हुनखे तके। अबा वेही रहो, अबा वेही दुआ करो, अबा वेही इबादत सम्झो, अबा थकी न पओ। हथ खणो, मुंहुं हेठि कयो, अल्लाह पाक खे मौजूद सम्झो। अद्दुआ मुखुल इबाद, अद्दुआ हुवल इबाद। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, दुआ इबादतुन जो मग़ज़ आहे ऐं दुआ इबादत आहे। इन दुआ यरुद्दुल क़ज़ा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, दुआ जे करे तव्हां बुरी तक़दीर खां बची वेंदो। हदीस में आयो आहे, क़यामत जी वॾा वॾा दर्जा मिलंदा किन खे। वो चवंदा, या अल्लाह असां ते एतिरियूं नेकियूं न कयूं हुयूंसीं। उन्हनि खे चयो वञिबो त हे तव्हांजी दुआऊं आहिनि, जिन खे आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो कयोसीं। उन वक़्तु इंसान तमन्ना कंदो, काश जो मुंहिंजी दुनिया में काई दुआ क़बूल न थिए हा, मुंहिंजी दुआ हर दुआ आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो थिए हा त बहितर हो। ये आख़िर जो ज़ख़ीरो गॾु करण जे लाइ हथ खणो, मुंहुं हेठि कयो, अलहम्द शरीफ़ ऐं दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम
अल्लाहुम्मा मग़फ़िरतुका औसा मिन ज़ुनूबिना अल्लाहुम्मा रहमतुका अर्जा इंदना मिन अमलिना। ए अल्लाह तुझी बख्शिश असांजे गुनाहन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी बख्शिश असांजे गुनाहन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे दुआन को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे अमलन को ज़्यादा है। ए अल्लाह बख्शिश रहमत जो मामलो फरमा। ए अल्लाह तू अखियों न ॾियां त सांदा हुजो, तू ज़ुबान न ॾियां त गूंगा हुजो, तू दिमाग़ न ॾियां त पागल हुजो, तू सेहत न ॾियां त बीमार हुजो। ए अल्लाह तू औलाद न ॾियां त बे औलाद हुजो। ए अल्लाह तू ऐब न छुपाए हाँ त ख्वार हुजो। ए अल्लाह तू घर न ॾियां त बेघर हुजो। ए अल्लाह जेतिरियूं तुंहिंजो नेमतूं एतिरा तुंहिंजा शुकराना। ए अल्लाह जेतिरियूं तुंहिंजूं नेमतूं एतिरा तुंहिंजा शुकराना। जेतिरा असांजा गुनाह एतिरियूं असांजो माफ़। ए अल्लाह ए सॼो मजमो ए अल्लाह तुंहिंजो क़ुरान ॿुधण जे लाइ वेठो आहे। ए अल्लाह सभिनी जी नियत इहा आहे त असांजो अल्लाह असां ते राज़ी थिए, असांजो अल्लाह असां ते राज़ी रहे, असांजो अल्लाह असांजी क़ब्र आख़िरत भली करे। ए अल्लाह तोखो जन्नत था घुरूं। ए अल्लाह तोखो जन्नत था घुरूं। ए अल्लाह तोखो जन्नत था घुरूं। ए अल्लाह तोखो जहन्नम को पनाह था घुरूं। ए अल्लाह तोखो जहन्नम को पनाह था घुरूं। ए अल्लाह तुझे नाराज़गी को पनाह था घुरूं। ए प्यारा अल्लाह असां सभिनी खे पंहिंजे मोहब्बत जे क़ाबिल बणा, जन्नत जे क़ाबिल बणा, पंहिंजे रज़ा जे क़ाबिल बणा। हिन खां पहिरियां जो असांखे गुस्ल ॾिनो वञे, गुस्ल तौबा नसीब फरमा। हिन खां पहिरियां जो असांजी निमाज़ जनाज़ा पढ़ी वञे, पको निमाज़ी बणा। हिन खां पहिरियां जो असांखे मिट्टी में दफ़न कयो वञे, जन्नतुल फिरदौस में घर नसीब फरमा। जन्नतुल फिरदौस में घर नसीब फरमा। ए प्यारा अल्लाह तू अखियों न ॾियां त अंधा हुजो हाँ, ज़ुबान न ॾियां त गूंगा हुजो हाँ। ए अल्लाह तू सेहत न ॾियां त बीमार हुजो हाँ। ए अल्लाह सिज खे रोशनी तू ॾिनी, चंड खे चांदो की तू ॾिनी, ॾींहं खे सुजरो तू बणायो, रात के अंधेरो तू बणायो। ए अल्लाह अम्मा जे पेट में असांखे तू ठाहियो, कुल रूह मिन अमरि रब्बी। ए अल्लाह असांजे जिस्म में साह तू विधो, सुम्मा सबील यस्सर। अम्मा जे पेट मां तू ॿाहिरि कढियो। ए अल्लाह अम्मा जे सीने मां खून खे खीर जी शक्ल में तू तब्दील कयो। ए अल्लाह अम्मा जे सीने में खीर तू पैदा कयो। फलम्मा बलग शुद्ध। ए अल्लाह बचपन के जवानी में तू तो पहुंचाए। वमन नुअम्मिरहु नुनक्किसु फिल खल्क। ए अल्लाह ने जवान के पढ़ो तू तो करे हुवल्लज़ी युहयी व युमीत। ए अल्लाह चेरन के मौत तू तो दे। ए अल्लाह थदियों ऐं गरम हवाऊं तू तो मोकले। सियारे के गर्मी में तब्दील तू तो करे, गर्मी के सर्दी में तब्दील तू तो करे। ए अल्लाह छेड़े खून के दरमियान खीर तू तो पैदा करे। ए अल्लाह इन ज़मीन मां ए अल्लाह खुराक तू तो खाराए। पूरी कायनात जा माण्हू गॾु थियनि, हिकु कणक जो दाणो नथा ठाहे सघनि, हिकु चांवर जो दाणो नथा ठाहे सघनि। ए अल्लाह इन मिट्टीअ मां खुराक तू तो खाराए। ए अल्लाह ॿिन खे ॿार तू तो बढ़ाए। ए अल्लाह घरनि खे वैरान तू तो करे। ए अल्लाह मीर काॾे वया, सुमरा काॾे वया, समूह काॾे वया, कलोड़ा काॾे वया, टालपुर काॾे वया। सिंध हिंद ते हुक्मरानी करण वारा 800 साल बादशाही करण वारा मुगल काॾे वया। ए अल्लाह तुझी बादशाही हमेशा जे लाइ। ए अल्लाह दुनिया जूं बादशाहियूं आरज़ी फानी ज़ाहिरी वक्ती। ए बादशाहन जा बादशाह, ए शहंशाह हकीकी। ए अल्लाह दिलियूं तुझे हथ में। ए अल्लाह तुझे हबीब फरमायो, इन कुलूब बनी आदम बैन इस्माइल रहमान युहर्रिकुहुम कैफ यशा। दिलियूं अल्लाह जे कब्ज़े में आहिनि। अल्लाह जाने घुरंदो आहे, दिलनि खे फेरींदो आहे। ए दिलनि खे फेराइण वारा अल्लाह असांजे दिलनि खे पंहिंजे तरफ़ फेर, जन्नत जे तरफ़ फेर, क़ुरान जे तरफ़ फेर, मस्जिद जे तरफ़ फेर, नेकी जे तरफ़ फेर। ए अल्लाह जॾहिं तुंहिंजी रहमत जोश में ईंदी आहे तो बिशर हाफी फुदैल बिन याद, जुनैद बगदादी, जुनैद जमशेद, अब्दुल्ला बिन मुबारक। ए अल्लाह को चोरा को धाड़ेला को गाइणो आहे।
ए अल्लाह तू उनके वली बनाई दुआ ए अल्लाह दुनिया जे हुस्न जो आशिक दुनिया जे हुस्न जे करे चरियो तो थी पए ए हसीनन के हुस्न ॾियण वारा अल्लाह ए अल्लाह जाग में न सही ख्वाब में पांजे हबीब करीम सल्लल्लाहु